उमर फारूक आबादगारन के साइड वाहिपांदी जे आबादगारन सेप्को अमले पारां कूड़ा केस दाख़िल कराइण खिलाफ़ हथन में प्ले कार्ड खणी एहतजाज कयो आहे। आबादगार ज़फ़र रुस्तमानी, भाई खान लाशारी, गुलाम कादिर रुस्तमानी, मोहम्मद जमाली जे अॻुवाणी में हथन में प्ले कार्ड खणी रैली कढण बाद शहर जे मुख्य चौक ते बीही एहतजाज कयो वियो। एहतजाज में आबादगारन खां अलावा सेप्को अमले जे सतायल शहरिन सूदो, सियासी, समाजी ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि पिण वॾे अंग में शिरकत करे पुलिस ऐं सेप्को जे करप्ट अमले ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। इन मौक़े ते आबादगार अॻुवाणनि ऐं शहरिन ख़िताब कंदे चयो त सेप्को जोही जे अमले पारां बिजली जा ॻरा बिल उमाणण, रुश्वत घुरण, बिना जवाज़ बिजली बंदि करण समेत ॿियनि ज़ियादतियुनि ख़िलाफ़ अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराइण ते सेप्को अमले वाहिपांदी थाणे ते आबादगार अकबर जमाली ऐं कुर्बान जमाली ख़िलाफ़ कूड़ो केस दाख़िल कराए छॾियो आहे। हुन चयो त सेप्को सब डिवीज़न जोही में आबादगार दुश्मन अमलो मुक़ररु कयो वियो आहे, जेके रुश्वत न मिलण ते मुख़्तलिफ़ बहाननि सां आबादगारनि खे परेशान करे रहिया आहिनि, जॾहिं त पुलिस पिण करप्ट अमले सां ॿिट बणियल आहे। हुननि मुतालबो कंदे चयो आहे त सेप्को जे करप्ट ऐं राशि अमले ख़िलाफ़ कार्रवाई करे आबादगारनि ख़िलाफ़ दाख़िल कूड़ा केस ख़त्म कया वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधाए जोही ऐं दादू में सेप्को ऑफिसनि अॻियां सख़्त एहतजाज कयो वेंदो। गुलाब लाशारी, HSTV न्यूज़, वाहिपांदी।